गुलाबी के पे सजन गुलाबी अच्छा हम केतरो लिख नेठ तम पहुंचे बुल्लो में या अल्लाह असांजे हिन दोस्त ते रहम कर। दुनिया असांखे ज़ालिम थी समझे, पर या अल्लाह तू तो जानी थो न। असां मज़लूम आहियूं, असांखे बख्श कर, असां ते ऐं असांजे यारनि ते रहम फरमा या अल्लाह। शेरू में खेरू असांजो टारगेट शाहज़ेबा मरबो या मारबो। शाहज़ेब के आम हालतन में मारण भी ॾुखियो आहे, पर इन शादीअ जे मौके ते शाहज़ेब के मारण ॾाढो ॾुखियो। असां इन ॾुखे कम खे आसान बणाईंदासीं। हथियार तव्हां ॿई पंहिंजी मर्ज़ीअ ते खणिजो। शामिल सॼी ज़िंदगी हल्का फुल्का कम कयासीं। अॼु जेकॾहिं शाहज़ेब सां गॾु शाह ज़मान खे घोटे छॾियूं त पोइ सॼी जागीर असांखे ॾिजो। शेरू पोइ पाण त पिराडो में घुमंदासीं। अॼु मां तव्हां सां वाइदो थो कयां, जेकॾहिं शाहज़ेब सां गॾु इन चाचे शाह ज़मान खे बि मारियव त सरदार जूं सभु गाॾियूं तव्हां ॿिन्ही जूं। शमीर खान जी तोसां वाइदो आहे, अॼु ई शाहज़ेब खे कफ़न पाराईंदासीं, पर जे शाहज़ेब खे कफ़न न पाराए सघियासीं त पोइ असां बि ज़िंदा न ईंदासीं। जेसि ताईं जिस्म में साह तेसि ताईं विढ़ंदासीं, छो त मां जंहिंखे वक़्तु ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां। हा शमीर, मुंहिंजी ज़िंदगी जो ही आख़िरी हमिलो आहे। सरदार जी 500 एकड़ ॿनी ऐं हिकिड़ी गाॾी मूंखे ॾेई छॾिजो त सॼी उमिरि पियो सैर कयां। मामो मंगल पंहिंजी गाॾीअ में खणी असांखे सरदार जे ॻोठ जे वेझो छॾींदो। अॻिते पाण पंधु हलंदासीं, पोइ इन्हनि कारनि ते कंदासीं कड़को। हार सर, हार या पार। हा शेरू, या त हटड़ीअ मां हट या हटड़ी चट। पोइ हलूं शमीर खान। अचो। दोस्त तोखे त पंहिंजी मंज़िल मिली वई, पर दुआ करता पंहिंजे भाउ दिलदार जो पलांद कयां। जिन मुंहिंजे भाउ दिलदार खे मारियो उहे अञा आज़ाद पिया घुमनि। गुलज़ार को टेम हुयो त मां बि महलन में रहंदो। मूंसां दरिया खान वॾी रांदि खेॾी वियो आहे। असांजो नौकर रेस थी महलन में थो रहे, ऐं मां मालिक हूंदे बि हिते तोसां गॾु कखनि में रहियो पियो आहियां। सॼी जवानी जेल में गुज़री वई, हाणे मुंहिंजो वारो आहे। गुलज़ार मुंहिंजो वारो आहे। छा तूं दरिया खान खे मारे सघंदे? छो त दरिया खान अकेलो न आहे, हुनजो पुटु बहादुर खान
पंहिंजे पीउ ते कख बि न सांदो। छा तूं बहादुर खान खे नाराज़ करे मुंहिंजे पीउ खे मारे सघंदे? गुलज़ार, दरिया खान मुंहिंजी भेण ऐं बहादुर जी मां जो कातिल आहे। इन ज़ालिम खे मां कीअं बख़्श कयां? पर तूं बि सही थो चवीं, मां पंहिंजे बहादुर खे बि नाराज़ करे नथो सघां। पोइ छा कंदे? पलांद कंदे या दरिया खान खे बख़्श कंदे? फिलहाल त कुझु बि कोन सोचियो अथमि। वक़्तु अचे पोइ फ़ैसिलो कंदो छा करणो आहे। मां चाहियां थो त पहिरियां दिलदार जो फ़ैसिलो कयूं। जिन दिलदार खे अकेलो करे मारियो आहे न, पहिरियां उन्हनि खे ॾिसूं, पोइ दरिया खान खे बि ॾिसंदासीं। अदा दिलदार जो कातिल दिलावर आहे ऐं हुनखे ॻोल्हणु मुश्किल न आहे। दिलावर खे मारण एतिरो आसान कोन्हे को। दिलावर बेले जो शींहुं आहे ऐं पंहिंजे टोले जो सरदार आहे ऐं असां ॿ ॼणा आहियूं। उन्हनि जो मुक़ाबिलो चङी तरह कोन करे सघंदासीं। कुझु सोच गुलज़ार, असां दिलावर खे कीअं मारींदासीं? हाजी शरीफ़, दिलावर असांखे सुञाणे कोन थो। पहिरां दिलावर ताईं पहुचूं, पोइ सोचींदासीं त पलांद कीअं कजे। त पोइ अॼु खां वठी इन दिलावर जी जांच था कयूं। इहो दिलावर असांखे बेले में ई मिलंदो। दोस्तों, हर ईंदड़ वींदड़ गाड़ी सही तरीके सां चेक करणो आहे, पर अदब ऐं एहतराम सां। छो त हिन रस्ते सां सरदार साईं जा घणा दोस्त ऐं सजण बि लॻंदा आहिनि। जेकॾहिं को दुश्मन आयो न त उहो हिकु ई हूंदो। उन करे हर गाड़ीअ खे सही तरीके सां चेक कजे। दिलावर साईं, तव्हां फिक्र ई न कयो। सरदार साईं जे दोस्तनि ऐं दुश्मननि खे सुञाणियूं था। दिलावर, तूं परवाह न कर। दोस्तनि जी इज़त ऐं दुश्मननि खे फट मारींदासीं। ठीकु आहे गुलामू, रस्ते ते तव्हां मूंसां गॾु हुजिजो। बाक़ी संगत हिते ई बीठी हुई। ठीकु आहे दिलावर साईं, असीं तोसां था बीहूं। बगन, तूं भी पोजीशन संभाले बीजाए। केर भी न भजण जी कोशिश करे टायर में कारतूस हणजाए। दिलावर साईं, पहिरीं ॻाल्हि त दुश्मन ईंदो ई कोन, पर जे आयो त क़िस्मत भली दुश्मन जो साथ ॾे, पर बची कोन सघंदो। बचण भी न घुर्जे। दरिया खान या बंगुल जे माण्हुनि मां को भी अचे न त उनखे सिधी गोली सीने वारी हणजो। हो त उन्हनि ॿिन्हिनि मां चङाईअ जी का बि उम्मीद कोन्हे। ईअं ई थींदो दिलावर साईं, ईअं ई थींदो। होशियारी सां संगत, होशियारी सां।
आलिया खान इजाजत है तानी न्याणियों निकाह पढ़ूं इजाजत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खैर त आयो सी मटोड़ंदो तो अची हाँ हाँ दिलावर खैर आहे त पोइ ॻोठ में फायरिंग जा आवाज पे आया हो माण्हू खुशी में फैर पिया कनि न। अच्छा ठीक है हा दिलावर शाज़ी भाई मीरा जो निकाह थी वियो। हाशिम चयो त तोखे ॿुधाए अचां अमी बि ॻोठियल हो न हली रुख़सती में शरीक थियो न। हाँ ठीक है जरूर ईंदासीं। मीरा जो निकाह थी वियो ऐं मीरा हमेशा हमेशा जे लाइ पराई थी वई। मुंहिंजी मीरा पराई थी वई। दोस्तों मीरा जी शादी थी वई मीरा जी शादी। दिलावर जी दोस्तीअ जो पलड़ो गरो थी वियो। दिलावर खटे वियो दोस्तों। दिलावर दोस्ती निभाए वियो। दिलावर जिंदाबाद दोस्तों। बगन गुलामो दिलावर पंहिंजी दोस्ती निभाए वियो न। शाहज़ेब ऐं मीरा जी शादी थी वई। बगन हाणे केर भी मूंखे मीरा जो तानो कोन हणंदो। केर भी मूंखे नमक हराम कोन चवंदो। वो दोस्तीअ जो हक़ अदा करे छॾियो आहे बगन। मूं प्यार जी अखीअ जो निपोड़े साह कढी छॾियो ऐं दोस्तीअ जो हक़ अदा करे छॾियो। दिलावर साईं हलो त हली शादी में शरीक थियो न। न बगन न मां अञा हिते आहियां। मगन दिलावर सही तो चए हिते अञा खतरो मौजूद आहे। मगन ॾिसी पियो न दिलावर जी हालत। दिलावर जी दिल टुटी पई आहे। सही तो चई गुलामो। अगर इन हालत में शादी में हलियो न त पधरो थी पवंदो।